फिर हिते नसी हथ हथ ते रखी जंग ते चाढ़े वेही रहियासीं त पोइ छोकिरी असांखे कॾहिं बि कान मिलंदी। हलो तहिड़ी छोकिरीअ खे ॻोल्हियो। सॼे शहर में छोकिरा हुनखे ॻोल्हींदा था वतन। तोखे ऐं मूंखे हिते वेही इंतज़ार करणु घुर्जे त मतां को छोकिरनि जो कमु पवे ऐं हू हिते अचनि। सभिनी छोकिरनि जो कमु आहे न असांखे ॻोल्हणु। जेकॾहिं उन्हनि खे छोकिरी मिली वई न त सिधो छोकिरीअ खे वठी हिते अची पहुचंदा। मतां छोकिरी अकेली हिते अचे ऐं असांखे हिते न ॾिसे त आसरो लाइ हितां हली न वञे। भला तोखे उमेद आहे त छोकिरी पाण ई हिते मोटी? छोकिरीअ खे न मोटणो हुजे हा त कॾो को हिते मोटी अचे हा। हो तूं मूंखे त ख़ौफ़ आहे त उहो किथे कंहिं मुसीबत में न हुजे। जेकॾहिं न मुसीबत में न हुजे हा त ज़रूरु हिते मोटी अचे हा। हो तूं मूंखे पाण इहो ख़ौफ़ थी पियो आहे त मालिक साईं न्याणीअ जे सिर ॾींहुं ख़ैर करे। किथे ईअं न हुजे त उहा अकेली रण में रुली मरी न वञे ऐं असांखे सॼी ज़िंदगी हुनजो इंतज़ारु करणो पए। ख़ुदा हुनजी इज़त जी हिफ़ाज़त कंदो ख़ैरी। ऐं मूंखे उमेद आहे बल्कि मूंखे पूरी पूरी पक आहे त ख़ैरनि सां छोकिरी असांखे हिते ई मिलंदी। हो तूं मां त चवां थी जेकर असां शहर अचो ई न हा त असांखे इहो ॾींहुं ॾिसणो ई न पए। मूंखे मालिक साईं जो ॾिनो गंज आहे, गाॾियूं, दौलत, पैसो, ज़मीन जा नंबर, अणखुट पैसो। मां तोखे ख़ुशि रखंदुसि। पर मां पंहिंजे माइटनि ॾे वञणु थी चाहियां। मां तोखे वठी हलंदुसि माइटनि ॾे, उन्हनि साल ई मिलाईंदुसि तोखे। कॾहिं कॾहिं वठी हलंदे? शादी खां पोइ। जेकॾहिं मुंहिंजी शादी में मम्मी पापा न हूंदा त पोइ मुंहिंजी शादी कीअं थींदी? शादीअ जे लाइ तुंहिंजो राज़ लाज़मी आहे। जेकॾहिं तुंहिंजा पीउ मां न हूंदा त छा थी पियो? असां शादी कयूं बि सही, पर जेसि ताईं मुंहिंजा अम्मा ऐं बाबा इन शादी में न हूंदा तेसि ताईं हीअ शादी असांजा मिट बि क़बूल न कंदा। हिकु दफ़ो शादी थी वञे पोइ मां उन्हनि खे राज़ी करे वठंदुसि। जेसि ताईं अम्मा ऐं बाबा इन शादी में न ईंदा तेसि ताईं मां तोसां शादी न कंदसि। त पोइ ठीकु आहे, जेसि ताईं असांजी शादी नथी थिए तूं हिते बंदि रहंदी। इहो त सरासर तव्हां मूं मथां ज़ुल्म था कयो। इहो ज़ुल्म मां न, पर तूं पाण मथां पाण पई करी। आख़िर तव्हां सम्झो छो नथा? सम्झण त तोखे घुर्जे। मां तोखे दुनिया जूं समूरियूं ख़ुशियूं ॾियण थो चाहियां ऐं तूं आहे जेका मञे ई नथी। तव्हांजूं ख़ुशियूं तव्हांखे मुबारक हुजनि। मां पंहिंजी इज़त खे लजाइण नथी चाहियां। ठीकु आहे, त पोइ हिते सड़ंदी रह। मां बि ॾिसां त तुंहिंजो इहो ज़िद घणा ॾींहं थो हले। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।